कोट गुलाम मोहम्मद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इंटरनेशनल समाजी तंज़ीम विनराक ऐं USDA जे सेखार सां पाकिस्तान एग्रीकल्चर डेवलपमेंट खाते तरफ़ां नंढे ज़मींदारनि लाइ 5 एकड़नि ते इरीगेशन ड्रिप सिस्टम जा प्लांट लॻाया वञनि पिया। ज़मींदारनि मूजिबि पाणी जी खोट में 80% सब्सिडी ते इरीगेशन ड्रिप सिस्टम जा प्लांट ॾेई नंढे ज़मींदारनि खे वॾी सहूलियत ॾिनी वई आहे ऐं तालके कोट गुलाम में नंढे आबादगारनि लाइ वधीक अहिड़ा इरीगेशन ड्रिप प्लांट लॻाइण जी सख़्त ज़रूरत आहे। साईं हिन मां असीं 100% मुतमइन आहियूं। इन जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। जीअं त तव्हां ख़बर आहे असांजे इलाइक़े में पाणी जी तमामु घणी शॉर्टेज आहे ऐं रोटेशन सिस्टम आहे जंहिंमें पंद्रूं पाणी लॻे थो त मिर्च त तव्हां ख़बर आहे पंद्रूं पाणी बर्दाश्त ई कोन थी करे, मगर हिन सिस्टम जे करे असांखे जेको आहे पाणी जी शॉर्टेज जी ख़बर ई कोन पई आहे। तो भाण में चवनि था घटि लॻे थो, बूटो बि सही आहे, मज़ूर बि घटि, ख़र्च जो घटि अचे थो, हिननि जो भाण जी बचत थिए थी, पाणी जी बचत जाम आहे न हिन में। और प्लांट लगाने का असां इहो फ़ाइदो आहे त तक़रीबन 2 कलाक में असां 5 एकड़ भरजी वञनि था। ज़मींदार जो चवणु हो त पाणी जी खोट में इरीगेशन ड्रिप सिस्टम प्लांट न सिर्फ़ु पाणी जी घुर्ज पूरी करे रहिया आहिनि पर उन सां गॾोगॾु भाण लेबर जो ख़र्चो बि घटिजी वियो आहे। कैमरामैन शाहिद अली ख़ासकली सां गॾु जावेद कालरो, सन TV न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।